इस साल में 22,400 से ज़्यादा ऑपरेशन कर चुके हैं इंटेलिजेंस उसके खिलाफ। और टोटल कोड कितने हैं? एक सूबे में 13, एक में 9। हम तो कई जगहों को कई बार क्लियर करके उनके हवाले कर चुके हैं। इफ़ यू डोंट बिल्ड दोज एंड इफ यू डोंट ट्रांसफर इट टू दी पीपल, तो वहाँ पे दहशतगर्द दोबारा आ जाएंगे। बनू वाक़े ते इंतशारी टोले प्रोपेगेंडा करण जी कोशिश कई, पर फ़ौज SOPs मूजिब दुरुस्त रिस्पांस ॾिनो। हुजूम खे कंट्रोल करण फ़ौज जी ज़िम्मेवारी नाहे, पर सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। कुझु अरसे में फ़ौज ख़िलाफ़ अजाई वावेला ऐं मन घड़त ख़बरुनि में इज़ाफ़ो थियो। अलमियो इहो आहे, हर संजीदा मामले खे सियासत जे वर चाढ़े मज़ाक बणायो वियो। सियासी माफ़िया चाहे थी त अज़्म इस्तेहकाम खे तकरारी बणाई वञे। अज़्म इस्तेहकाम जी मुखालफ़त जो कारण को नज़रियो न पैसा आहिनि। उहे पैसा सोशल मीडिया ऐं मीडिया ते ख़र्च कया वेंदा आहिनि त मुखालफ़त करियो। पाक फ़ौज जे तर्जमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस DGISP चयो त हिकु ताक़तवर लाबी अज़्म इस्तेहकाम जे मक़सदनि खे सबूताज़ करणु चाहे थी। 9 मई सानिए जे ज़िम्मेवारनि खे सज़ा न मिली त अहिड़ा वाक़िया ॿीहर थींदा। कंहिंखे रियासत जी रिट चैलेंज करण जी इजाज़त न ॾींदासीं। DGISP लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सद पाक फ़ौज जो मौक़िफ़ वाज़े करणु आहे। पाकिस्तान में को बि नोगो एरिया नाहे। हलंदड़ साल हिन वक़्त ताईं 22,409 इंटेलिजेंस बुनियाद ते ऑपरेशन कया विया। ऑपरेशन्स में 398 दहशतगर्द मारिया विया। 137 ऑफिसरनि ऐं जवाननि शहादत माणी। दहशतगर्दनि ख़िलाफ़ रोज़ानो 112 खां वधीक ऑपरेशन थी रहिया आहिनि। कूड़ ऐं प्रोपेगेंडा जो मुक़ाबिलो करण लाइ ज़रूरी आहे त अहिड़ियूं प्रेस कॉन्फ्रेंसूं रोज़ थियनि। इस्लामाबाद में PTI जे मरकज़ी ऑफिस ते पुलिस जो छापो। PTI जो तर्जमान रऊफ़ हसन गिरफ़्तार। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर ख़ान पुछा गछा बाद आज़ाद। पुलिस ज़रियनि जो चवण आहे त तहरीक इंसाफ़ जे ऑफिस डिजिटल दहशतगर्दी जो गढ़ बणियल हुई, जितां खां सॼी दुनिया में मुल्क दुश्मन एजेंसीज़ सां गॾियल पाकिस्तान मुखालिफ़ प्रोपेगेंडा कराई वेंदी हुई। समूरा सबूत मौजूद आहिनि। डिजिटल दहशतगर्दी में मुलविस माण्हू खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हुकूमती लीगल टीम जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात। PTI खे मख़सूस सीटुनि जी अलाटमेंट ऐं सुप्रीम कोर्ट में नज़रसानी अपील जे हवाले सां सलाह मशवरा। वफ़ाक़ी वज़ीर क़ानून आज़म नसीर तारड़ ऐं अटॉर्नी जनरल मंसूर ऐवान जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे ब्रीफिंग। वज़ीर आज़म शहबाज शरीफ लीगल टीम खे पीपल्स पार्टी समेत समूरे इत्तेहादी पार्टियुनि सां मुशावरत करण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास सुभाणे थींदो। ज़रियनि मूजिब वफ़ाक़ी काबीना जे इजलास में मुख़्तलिफ़ सियासी ऐं क़ानूनी मामलनि समेत बनू ऐं जर्मनीअ जे शहर फ्रैंकफर्ट में पेश आयल वाक़िअनि जो जाइज़ो वरितो वेंदो। इजलास में PTI ते पाबंदीअ जे हवाले सां फ़ैसिले जी मंज़ूरी जो इम्कान। मैं आपको यकीनी तौर पर कह सकता हूं कि कोई मायूसी की बात नहीं है, कोई परेशानी की बात नहीं है, कोई कुछ हवा नहीं होने वाला। लोग जो आपको मुख्तलिफ तरीके से मनफी बातें फैलाते हैं, मनफी मैसेजेस फैलाते हैं, मैं आपको उम्मीद के साथ बात करता हूं और बड़े वसूख के साथ बात करता हूं कि इंशाअल्लाह ताला ये सिस्टम भी चलेगा, हुकूमत भी चलेगी। हर फील्ड में, हुकूमत सिंध खास तौर पर हर फील्ड में जो जो महकमा है वो अपनी मेहनतों के साथ, वो वज़रा, वज़ीर आला, पूरा सिंध हुकूमत कोशिश यही कर रही है। दिन रात आपको नजर आ रहे हैं कि वो लोग अपने अपने फील्ड में कोशिश करें, लोगों को रिलीफ पहुंचा सकें। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमूर चयो आहे त कुझु माण्हू मायूसी फैलाए रहिया आहिनि त कुझु थियण वारो आहे। ज़िमेदारी सां चवां थो त कंहिंखे परेशान थियण जी ज़रूरत नाहे। कुझु न थींदो, ही हुकूमत बि रहंदी ऐं निज़ाम बि क़ाइमु रहंदो। को बि उन ख़्याल में न रहे त माण्हुनि में मायूसी ऐं डफेड़ पखेड़े पंहिंजा मनपसंद मुफ़ाद हासिल करे वठंदो। अमरीकी शख़्स ऐं जेल में वेठल शख़्स जी सोच साॻी आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमूर चयो त वफ़ाक़ी हुकूमत PTI ते पाबंदी वारो मामलो काबीना में आणे पोइ मौक़िफ़ ॾींदासीं। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में उहो रिलीफ ॾिनो वियो जेको घुरियो ई न वियो हो। उहो नथो थी सघे त जेको मशहूरु हुजे उनखे 100 खून माफ़
जेतिरा साज़िशी अंसर परॾेह में वेही मुल्क खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश करे रहिया आहिनि उन्हनि जूं साज़िशूं नाकाम थींदियूं। महांगाई ऐं ॿियनि चैलेंजिस पां जल्द निकिरी ईंदासीं ऐं मुल्क तरक़ी कंदो। कराची में उस्तादनि जो मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाज। CM हाउस वञण जी कोशिश, पुलिस सां चकरियूं, लठबाज़ी, केतिराई उस्ताद गिरफ़्तार। लखी गुलामशाह में नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़त्ल, लाश अस्पताल मुंतकिल। ॻोठ अली मुराद जाफ़री में हथियारबंदनि फायरिंग करे 35 वरियनि जे मोहम्मद गुलशेर जाफ़री खे क़त्ल करे छॾियो। ऐं कंबर में बदअमनी ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया धरणो, रोड ब्लॉक। सिविल सोसाइटी ऐं शहरनि तरफ़ां सिटी पुलिस ख़िलाफ़ भुट्टो चौक ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो।